ज़हर ज़िंदगी ड्रामो दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु राति यानी 11 मुहर्रम जी राति छा ज़हर ज़िंदगी ड्रामे जी एपिसोड ईंदी या न ईंदी। छा 12 मुहर्रम या 13 मुहर्रम ताईं बि ड्रामो न ईंदो, बिल्कुलु इहो सच आहे। या कहिड़ी तारीख़ ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड ईंदी, अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करण न विसारींदा। फेसबुक पेज के फॉलो लाइक शेयर ज़रूर करे छॾियो, ही तव्हांजो चैनल आहे ऐं अगरि इनखे सब्सक्राइब तव्हां न कंदो त ॿियो केरु कंदो। अचो तव्हांखे सॼी कहाणी था ॿुधायूं त छा वाक़ई ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जीअं राति क़िस्त कान आई, अॼु 11 राति मुहर्रम जी आहे, अॼु राति बि ईंदी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त या कान। जी दोस्तों बिल्कुलु राति बि तव्हांखे असां अपडेट ॾिनी हुईसीं, एपिसोड रखी करे त ॿुधायो हुओसीं ज़हर ज़िंदगी 10 मुहर्रम जी राति कान ईंदो। राति तव्हां ॾिठो त मुहर्रम जी राति कान आयो। असल में त 10 ॾींहं मुहर्रम जा अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि, दुख जा ॾींहं हूंदा आहिनि त ड्रामो न अचणु खपे, लेकिन 8 मुहर्रम ताईं 9 मुहर्रम ताईं आयो, लेकिन राति एपिसोड कान आई। अॼु 11 मुहर्रम जी राति आहे, छा अॼु वाक़ई ड्रामे जी एपिसोड ईंदी? छा 12 मुहर्रम ते बि ईंदी? न दोस्तों, अॼु राति बिल्कुलु कान ईंदी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी एपिसोड, छो त 11 मुहर्रम जी राति आहे। इन खां पोइ वरी ड्रामे जो सिलसिलो शुरू थी वेंदो। साॻियूं क़िस्तां जीअं पहिरियों अचनि पियूं नॉर्मली, पोइ बि इहे साॻियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्तां ईअं ई ईंदियूं रहंदियूं। लेकिन अॼु राति ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त कान ईंदी। इहा अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ आया हुआसीं। महिरबानी करे वीडियो ॾिठो अथव त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसे खे दुआनि में यादि ज़रूरु रखंदा कयो। हीउ चैनल बि तव्हांजो आहे, इन खे बि हर टाइम यादि कंदा कयो। सब्सक्राइब बि करे छॾियो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। ख़ुदा हाफ़िज़।